क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव भली करे आया, वेलकम, अवां सभिनी जो स्वागत आहे। अॼोके क्लासरूम में सभ खां अॻु पाण डिस्कस कयूं तिरकी पवण ते। थोड़ी गप थींदी आहे न, आली धरती थींदी आहे, माण्हू तिरकी पवंदो आहे, या उनखे चवंदा आहियूं चिमके ते बंदूक छॾणु, यानी कि हलाए छॾणु, यानी कि हुजे न हुजे पखी उॾामियो अलाए न उॾामियो अलाए छा आहे, ठाह करे छॾ। या अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बैंड वैगन, सभु ॼाणी उते वेठा आहिनि न, सभु उन में चढ़ी वियो ऐं दुल बाजा वॼायो ऐं ॼञ में शामिलु थी वञो। कंहिंजी शादी आहे, काॾे था वञूं, हे कहिड़े क़िस्म जी सेलिब्रेशन आहे, उन में शामिलु थी वञणु विदाउट नोइंग, मतिलबु आहे बिना सम्झ जे उन ॿियनि जी शादी में। जेको उर्दू में ॾाढो मशहूरु गानो किशोर कुमार जो, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना। सो असां अब्दुल्ला दीवाना थी था वञूं सिंधी, छो हे असां सिंधियुनि जो प्रोग्राम, तॾहिं असां सिंधियुनि जे ॿिया सूबनि वारा छा था कनि, उन्हनि जा लेखक आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदा हूंदा। बाक़ी हे असांजो पंहिंजो प्रोग्राम, तॾहिं असां पाण में था ॻाल्हायूं। तंहिंजे करे असां सिंधी बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना थी था वञूं। असां सभु अब्दुल्ला आहियूं। हाणे टियों ॾींहुं, चोथों ॾींहुं अलाए पंजो ॾींहुं कहिड़ो ॾींहुं हो, 14 फेब्रुआरी हुई। सही हर 2 मिंटनि खां पोइ, 2 या 3 मिंटनि खां पोइ हिकिड़ो SMS पियो अचे, साईं तव्हांखे वैलेंटाइन मुबारक हुजे। साईं मां हींअर GM सईद जे तुरबत ते वेठो आहियां ऐं उतां वेही तव्हांखे प्यार भरो वैलेंटाइन डे मोकिले रहियो आहियां। साईं मां फलाणी जी क़बर ते वेठो आहियां, फलाणे शहीद जे उन ते वेठो आहियां, फलाणे शहीद ते वेठो आहियां, सिंध सां प्यार करण वारनि जी उन ते तुरबतनि ते वेठो आहियां, तव्हांखे सलाम। ईअं क़िस्म जा बेशुमार क़िस्म जा। वरी हिकिड़ो वरी मश्करीअ में अलाए कंहिं उहो हिक ॿिए जी पग लाहिणु सिंधियुनि जी इहा पुराणी रिवायत आहे। सिंधी सिंधीअ खे बर्दाश्त न कंदो, सिंधी सिंधीअ जी पग ज़रूरु लाहींदो, सिंधी सिंधीअ जो ॿेड़ो ज़रूरु ॿोड़ींदो। इहा बि सिंधियुनि जी हिकिड़ी पुराणी रिवायत आहे जेका हलंदी अचे। उन में साईं ॿियनि सां त जेका हाञा कयूं साईं, हिकिड़ा हाञा वरी मूंसां बि वैलेंटाइन ते कयूं। मुंहिंजे तरफ़ां SMS हलाए छॾियऊं त साईं वैलेंटाइन डे ते तव्हांखे जेकॾहिं मूंसां मोहबत आहे त मूंखे गुलाब जो गुल न मोकिलियो, मूंखे गोभीअ जो गुल मोकिलियो, उन सां भाॼी बि मुंहिंजी ठही पवंदी, मां भाॼी बि खाईंदुसि। हाणे इन क़िस्म जो 3rd रेट इहो, हाणे इहो उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो जोक आहे, इहो लतीफ़ो आहे उन्हनि जे तरफ़ां। हाणे लतीफ़े जी इहा मयार आहे। अहिड़ा रदी अचनि था। उन में साईं हिकिड़ो थो चए, हिकिड़ी छोकिरीअ खे उर्दू में थो लिखी मोकिले, हिकु सिंधी उनखे थो चए क्या तुम वरी हमसे शादी करोगी? त छोकिरी चएसि थी त मेरी मंगनी हो चुकी है। त उन खां पोइ साईं हेठि वरी सिंधी, हाणे वरी देखो त सही न कोई जुगाड़ बुगाड़ हो जावे। हाणे इहो लेवल आहे, इहा असांजी ज़हनी सित, इहा लेवल आहे असांजी। हाणे इन में घणनि ॻाल्हियुनि असांजे दोस्तनि खे इहा मुंहिंजी ॻाल्हि न वणे थी त असां त अहिड़ा न आहियूं न, सही असां अहिड़ा न आहियूं। पर जॾहिं तलाउ में हिकिड़ी गंदी मच्छी अची वेंदी आहे त उहो तलाउ जो ॿेड़ो ॿुॾंदो आहे। तंहिंजे करे तव्हां जेके चङिया सोच सम्झ रखण वारा आहियो, अहिड़नि माण्हुनि खे डिस्करेज कयो, जेके इन क़िस्म जा रद्दी ऐं यूज़लेस क़िस्म जा चर्चा ऐं जोक। वैलेंटाइन जा इहे जेतिरी एॾा आया त मूं चयो अॼु हिकिड़ो तजुर्बो था कयूं। तजुर्बो हिकिड़ो ईअं कयुमि जो उहे बेशुमार जेका हुआ उन्हनि मां मूंखे 100-150 खनि SMS खणी जिन मूंखे मोकिलिया हुआ, घणो करे त नाला नथा लिखनि, मथो नंबर लिखियलु आहे, उन्हनि खे मूं रीडायरेक्ट पोइ ते कयो। उन्हनि खां 2 सुवाल मूं पुछा। नंबर 1, वैलेंटाइन केरु हुयो? पहिरियों सुवाल नंबर 1। इन पहिरें सुवाल जो 150 माण्हुनि मां हिकिड़े जवाबु ॾिनो। हुन लिखियो त उहो रोमन फ़ौज जो जर्नेल हो, मारे विधई। जंहिं माण्हू खे ख़बर ई कोन्हे त वैलेंटाइन केरु हो, हाणे उनजो ॾींहुं था मल्हाइनि पिया। नंबर 2 मूं उन्हनि खां सुवालु पुछो, गौर सां ॿुधिजो। नंबर 2 सुवालु मुंहिंजो अहिड़नि दोस्तनि को जिन वैलेंटाइन जी मुबारकूं मूंखे ॾिनियूं। और जीअं लैला मजनू, तव्हां नाला ज़रूरु ॿुधा हूंदा, छो जो तव्हां
लैला मजनू, शीरीन फरहाद, सोनी मिहार, अंग्रेज़ीअ में रोमियो जूलियट, वैलेंटाइन एंड उनजी महबूबा केरु हुई? बाबा कुछ तो सोचो, वैलेंटाइन जी उन भाईअ जी उहा महबूबा केरु हुई जंहिंसां इश्क कंदे मरी वियो, मजनू वांगुरु कपिड़ा फाड़ियईं अलाए न फाड़ियईं, रेगिस्तान वियो अलाए न वियो, जरनि झंगनि में वियो न वियो, फरहाद वांगुरु जबल टुके तो खीर जी नदी अलाए कढणु वियो न कयो, मियार वांगुरु दरिया में ॿुॾी मोह अलाए न मोह। इहो वैलेंटाइन जी माई केरु हुई बाबा? उनखे माई को सवाइ कुझु इश्क थींदो आहे छा? यार को सोचो, को सम्झो। अब्दुल्ला जे उनखे अब्दुल्ला न थियो, बेगाननि जी शादीअ में सभु दीवाना थी था वञो, हिकिड़ी वॾी गेम थी हले पई सॼी दुनिया में वन वर्ल्ड करण जी, रुगो हिक ॿिए खे तबाह ऐं बर्बादु करण लाइ, हिक ॿिए ते यलगार करण जे लाइ, हिक ॿिए जे मुल्क ते पंहिंजो तसलुत ॼमाइण जे लाइ फ़क़ति बंदूकूं ऐं एटम बम इहे नथा इस्तेमालु थियनि। तरह तरह जूं हरकतूं अचनि, उन में सभ खां वॾी हरकत आहे इकनॉमिक्स जी। इन हिकिड़े ॾींहं ते एतिरो त टर्न ओवर थो थिए पैसे जो ऐं शयुनि जो, चॉकलेट, गुल ऐं ॿियूं शयूं, तोहफ़ा जो ज़रे घटि इन टर्न ओवर क्रिसमस दुनिया जो सभिनी खां वॾो टर्न ओवर आहे, जंहिंमें इकनॉमिक एक्टिविटी तमामु घणी थींदी आहे, जंहिंमें दुकाननि में एतिरो त विकिरो थींदो आहे जो साल में शायदि ई ॿियो को अहिड़ो त्योहार या अहिड़ो को ॾींहुं ईंदो हुजे जिते एॾी सेल थींदी हुजे या ख़रीदो फ़रोख़्त थींदी हुजे। पर हिन वैलेंटाइन गुज़िरियल 10 सालनि में हिननि हलाए उन नज ते पहुचाए छॾियो आहे जो टेलीविज़न वारा जेके साईं क़ुर जूं आयतूं था असांखे ॿुधाइनि, उन्हनि जूं तफ़सीरूं था ॿुधाइनि, हेॾियुनि ॾाढियुनि वारा मुला वेठा आहिनि हुते, 4 मुला वेहनि था, उहे मुला बि उन्हनि खे झले नथा सघनि, हदीसूं था असांखे ॿुधाइनि, उहे हदीसूं ॿुधाइण वारा बि उनखे कुझु नथा चवनि। तरह तरह जूं उन विच में साईं वैलेंटाइन जा अहिड़ा भरपूर क़िस्म जा, उहो इन करे जो टेलीविज़न वारनि खे इन हिकिड़े ॾींहं ते एतिरियूं त एडवर्टिज़मेंट्स मिलनि थियूं, एडवर्टिज़मेंट जा पैसा था उन्हनि खे मिलनि जो चवनि था त वैलेंटाइन आहे, जेकॾहिं कारे कुते जो ॾींहुं बि मल्हाइणु शुरू कंदा त असां उहो बि मल्हाईंदासीं, छो जो पैसो अचे, मनी मस्ट कम, किथां बि अचे। बाबा सोचो सम्झो, वैलेंटाइन फैसिलिटेटर हुयो, फैसिलिटेट कंदो हुयो उन छुड़वाग छोकिरनि छोकिरियुनि खे जिन खे का जाइ उथण वेहण लाइ कोन मिलंदी हुई, उन्हनि खे जायूं कुंडूं ठाहे ॾींदो हो, 2-3 हुते कलाक 2 कलाक हुते गुज़ारे पोइ उहो पंहिंजे रस्ते ते, उहो पंहिंजे रस्ते ते, माई पंहिंजे रस्ते ते, छोरो पंहिंजे ते। ईअं कंदे को इंग्लैंड जी शाही ख़ानदान जूं कोई छोकिरियूं वोकिरियूं को हुयूं, जीअं डियाना हुई हिकिड़ी, त कॾहिं बुर्चीअ सां त कॾहिं ड्राइवर सां त कॾहिं कंहिंसां हुनजो इश्क थी वेंदो हो। उन्हनि जो बि कंहिं ईअं घोड़े खे खरखला हणण वारनि सां कंहिंसां हिननि सां क़िस्म जो थी वियो, साइसनि सां जंहिंखे चइबो आहे। किथे कुंड पासे में उन्हनि खे वरी हिन वैलेंटाइन जेको किथे कंहिं चर्च में ॾाढो ॾींदो हुयो, वाइज़ बि कंदो हुयो, उन्हनि खे प्रोवाइड कयो। इहो 200-300 साल अॻु जी ॻाल्हि आहे। उन्हनि खे उन पंहिंजो प्रोवाइड कयो, इहो फैसिलिटी ॾिनई। अबा उनजी बदकिस्मती वैलेंटाइन जी फासी पियो। शाही ख़ानदान जी छोकिरियुनि सां जेकॾहिं तव्हां कंदव त पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। मौत जी सज़ा मिलेसि, बाक़ाइदे उन ते केस वेस हलियो ऐं उन ते अच्छा कुझु माण्हू जिन खे उन मां इहे फ़ाइदा थिया मिलण जुलण जा हिननि जा, उन लिकी छुपी उन जा ॾींहं मल्हाइणु शुरू कया। कुंड पासे में वेही पोइ उते छोरा छोरियूं जिन खे घर न को गार्ड जे हुजे बि पर आवारा क़िस्म जा वक़्तु 2-3 कलाक गॾु गुज़ारे, ओॾे छोरी वई ओॾे छोरो वियो। इन ते सख़्तु बंदिश पियल हुई यूरोप में, त इन क़िस्म जा ॾींहं न मल्हाया वेंदा। पर साईं मल्हाइण वारा त जेकॾहिं बदमाशी आहे, शराब ते बंदिश विधी असांजे साईं ज़ुल्फ़िकार अली भुटे, हैरत अंगेज़ असां पाण हैरान थियासीं त शराब ते बंदिश जेको थो विझे थो ज़ुल्फ़िकार अली भुटो, हे त ईअं जीअं पाणी पीअण ते का बंदिश हुजे, मच्छी चए पाणी न पीओ, अजीब ॻाल्हि आहे, बिटवीन द लाइन्स। त इन क़िस्म जे उते उन्हनि खे बंदिश पई ऐं उन्हनि ते चयूं त तव्हां पोइ लिकी ॾींहं मल्हाईंदा हुआ। पोइ आहिस्ते आहिस्ते दुनिया वई तब्दील थींदी,
दुनिया में साईं चवण त जमहूरियत बि अची वई आहे साईं, इट्स अ डेमोक्रेसी, इहो फंडामेंटल राइट्स अची विया माण्हुनि जा, बुनियादी हक़ आहे असांजो, जेकी वणे मां कंदुसि। मूंखे बि हिन क़िस्म जा SMS जॾहिं मोकिलियमि न, जी साईं तूं केरु असांखे रोकण वारो? मां चयो बाबा मां रोकिया नथो, हथ अदब जा थो ॿधां, तव्हांजी मर्ज़ी। वेलेंटाइन जो ॾींहुं मल्हायो, खणी एलिज़ाबेथ टेलर जो तव्हां ॾींहुं मल्हायो, जंहिंजो वणेव मार्लिन मोनरो जो तव्हां मल्हायो, जंहिंजो वणेव तव्हां ॾींहुं मल्हायो। मां हथ जोड़िया, मां त कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पॉइंट आउट कई त हुन भाईअ जी छोकिरी केरु हुई, तव्हांखे हेतिरी ख़बर कोन्हे, अब्दुल्ला थी विया आहियो, दीवाना थी विया हो, ॿिए ॾींहुं जंहिंजे में तव्हां नचो पिया, हंबूचियूं हणियो पिया, तव्हांखे बुनियादी ॻाल्हियुनि जी ख़बर ई कोन्हे। पोइ आस्ते आस्ते जॾहिं यूरोप में तमामु वधी वियूं हुयूं इहो, जो हाणे त यूरोप जो इहो हाल थियो आहे जो मर्द खे मर्द सां शादी करण जी इजाज़त आहे। पोइ छा कंदव? इहे साईं वेलेंटाइन जा ॾींहं मल्हाइण वारा? को जवाबु आहे तव्हां वटि? औरत सां शादी करे सघे थी? औरत सां बिना शादीअ जे, मर्द औरत सां बिना शादीअ जे बाक़ाइदे रही सघे थो? सालनि जा साल रहिया पिया हुजनि पाण में, पाड़े वारा बि कुझु कोन चवंदा, जंहिं बिल्डिंग में रहिया पिया हूंदा, इज़त हूंदी हुननि जी, सभु कुझु हूंदी। हाणे जिते हुननि जो मुआशिरो उते हलियो वियो आहे त हुननि वेलेंटाइन ते जेका बंदिश पियल हुई सा 1962 में, इट्स वेरी रीसेंट, हाणे 40 खनि साल थिया आहिनि, तॾहिं हुन तां उहा बंदिश हटाई वई त हा ठीकु आहे बाबा हाणे खुलम खुला कयो। जॾहिं खुलम खुला कयूं त उन में जिन जा इकनॉमिक इंट्रस्ट हूंदा आहिनि, उहे जेके छा चवंदा आहिनि मिटीअ मां सोन पैदा करण वारा, हुननि चयो त वाह वाह हिकिड़ी ॿी असांखे अपॉर्चुनिटी मिली वई, साईं गुलाब जे गुल सां शुरू कयूं, चॉकलेटनि सां शुरू कयूं, हाणे त साईं वॾियूं वॾियूं मर्सिडीज़ गाॾियूं बि, जे वॾा इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, वरी वेलेंटाइन डे ते वरी हिकिड़ी ॿी का माई आहे त साईं हुनखे साईं मर्सिडीज़ गाॾी थो ॾिए, अलाए मर्सिडीज़ गाॾी खण माई, वेलेंटाइन डे आहे असांजे बाबे जो, हे खण तूं। सो हाणे तव्हांजी आहे मर्ज़ी, मां बि कटर क़िस्म जो डेमोक्रेट आहियां ऐं डेमोक्रेसी में मां फुल अंधो मुंहिंजो बिलीफ आहे। वणे न वणे मूंखे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो त तव्हां कयो, दिस इज़ माई पॉइंट ऑफ व्यू, इन पॉइंट ऑफ व्यू मां तव्हां ताईं पहुचाई। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त बेगानीअ ऐं बेगानो या बेगानी उन शादीअ में, उन ॼञ में तव्हां वञी नचो, मज़ा कयो ऐं अब्दुल्ला थियो। हाणे रिसेस वठी वरी ॿिए टॉपिक ते ईंदासीं। रिसेस त फ़क़ीर जी वापसी, ऐं रिसेस खां अॻु पाण वेलेंटाइन जे बारे में पियो ॻाल्हायो, ऐं वेलेंटाइन जे बारे सां हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि करे छॾियां त बाबा दुनिया में यूरोप जे तरफ़ सां ऐं असां जेके एशियाई मुल्क आहियूं, उन एशिया जे मुल्कनि में 2-3 मुल्क कढी छॾियो, छो जो उहे वरी सॼे यूरोप वारनि जे मथां छांयल आहिनि। जीअं चीन आहे असांजे एशिया में आहे, जापान आहे उहो असांजो मुल्क आहे, मलेशिया असांजो मुल्क आहे, यानी की एशिया वारनि जो। बाक़ी जेके आहियूं असां ॾुतड़ियल आहियूं, असांखे तरह तरह जे ॼार विछाई आहे, उन्हनि में असांखे फासायो थो वञे। जिन माण्हुनि खे फुर्सत ई कोन्हे पंहिंजे पीउ माउ सां मोहबत ॾेखारण जी, से साल में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मल्हाईंदा आहिनि माउ सां मोहबत जो ॾींहुं। अड़े भाई माउ सां 365 ॾींहंनि मां माउ सां हिकिड़े ॾींहुं तव्हां मोहबत छो था जतायो? वाई नॉट एवरी डे? सुबुह शाम माउ जा पेर छो? फादर्स डे हिकिड़े ॾींहं लाइ फादर यादि आहे, बाक़ी 364 ॾींहं बाबो यादि कोन्हे, अमा यादि कोन्हे। त इन करे साईं सम्झो यार, ट्राई टू थिंक, सोचण जी ॻाल्हि आहे। तव्हां सोचो, हिकदमि तव्हां अब्दुल्ला न थियो जो दूल किथे वॼे ऐं तव्हां हीअं हंबूचियूं हणणु शुरू करे छॾियो। ॿुधो त इहो छा थो चए पियो, सम्झो त उन्हनि 2 लाइनुनि जे विच में 3 लाइन कहिड़ी आहे जेका लिखियल त आहे नज़र नथी अचे, बिटवीन द लाइन्स जंहिंखे असां चवंदा आहियूं। ट्राई टू अंडरस्टैंड। इहो मूं गुज़िरियल आहे, उनखां अॻु कंहिं क्लासरूम में तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो तमामु 3-4 ॾींहंनि जो तकिड़ो चकर, हितां खां कराचीअ खां मून जो दड़ो माना लाड़काणो, लाड़काणे खां कंबर खां शिकारपुर खां सखर ऐं साधबेलो वञिणो त सखर मां लंघिणो पियो,
साध बेलो ऐं मोटंदे लकीअ जा जबल ऐं रनीकोट। हाणे 4 ॾींहंनि में एतिरो कुझु ॾिसणु ॾाढो ॾुखियो हो। मां रुॻो ॿियनि हंधनि जी ॻाल्हि ॿिए दफ़े कंदुसि, लाड़काणी जी मां ॻाल्हि कयां, छो जो इट वॉज़ माई फस्ट एवर विज़िट टू लाड़काणा। मां पहिरियों लाड़काणो न ॾिठो, तसवुरु मूंखे त अलाए छो चवंदा आहिनि त हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। मां चयो वञ, हे बि को टोकियो आहे, दुनिया जो महांगो तरीन मुल्क आहे, शहरु आहे, जेकॾहिं या लास वेगास आहे जिते सॼी दुनिया जा अमीर तरीन माण्हू अची जुआ खेॾंदा आहिनि, या सैन फ्रांसिस्को आहे। इहो कहिड़ो मुल्क आहे जेको जिते चवनि था हुजे ई अहिड़ो शहरु आहे जिते हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। मां चयो वॾा के डिपार्टमेंटल स्टोर्स उते हूंदा, उते के वॾा मॉल्स ठहियल हूंदा, रस्ता रोड ज़बरदस्त क़िस्म जा हूंदा, माण्हू आसूदा हूंदा, ऐं सॼे पाकिस्तान खां वधीक कुझु सुधरियल हूंदा। छो जो बाबा 2-3 दफ़ा हितो ई वज़ीर आज़म आया आहिनि असांजा इन शहर मां। ऐं हाणे खां न, पाकिस्तान खां अॻु खोड़ो साहब ई न जो हुयो, वॾो खोड़ो, हे नंढो खोड़ो जेको असांजो स्पीकर आहे, इहो बि लाड़काणे जो आहे, पर वॾो ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो, इहो इन क़िस्म जा इलाही काज़ी साहब बि शायदि उतां जा हुया, लाड़काणे जा हुया। बहरहाल वॾा ताक़तवर माण्हू, ऐं पार्टीशन खां अॻु, विरहाङे खां पोइ हिते इहो कमु इहो हूंदो हो त हुजे ई नाणो घुम लाड़काणो। त मूंखे तसवुरु मुंहिंजो वॾी ज़बरदस्त का शइ हूंदी। अबा इबरत जो मक़ामु आहे लाड़काणे वञण बि। हाउसिंग स्कीमूं किन शुरू कयूं आहिनि, इहे जेके ठाहिण वारा आहिनि उन्हनि ठाहियूं आहिनि, के कहिड़े नाले सां बंगला ठहनि था पिया, परे 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 परे, पर असली ओरिजिनल जीअं मां चवंदो आहियां, मुंहिंजी ओरिजिनल कराची अञा बि बहितरु आहे। इहे जेके तव्हांजी ख़बरूं अचनि थियूं न, रोज़ु कराची में 10 माण्हू मरनि था, 14 माण्हू मरनि था, मुंहिंजी कराची में नथा मरनि। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। मुंहिंजी कराची जेका क्यामाड़ीअ खां शुरू थी, टकरीअ ते ख़तमु थी थिए, ऐं टकरीअ ते मोहम्मद अली जिन्ना जो मक़बरो आहे। हिकु तरफ़ सोल्जर बाज़ार आहे, हिकु तरफ़ सदर ऐं कैंटोनमेंट आहे। दिस इज़ माई कराची। जेल 3 मील परे, सैनेटोरियम 14 मील परे। दिस इज़ माई कराची। अहिड़े ई नमूने असली ओरिजिनल लाड़काणो उहो त ॿियो आहे। हे त हाणे थियूं ठहनि जायूं, जेके ठाराइनि था वॾा माण्हू उतां जा, जिन हिते डिफेंस में बि ठारायूं आहिनि, इस्लामाबाद में बि ठारायूं आहिनि। त हाणे उते पंहिंजे ॻोठ में जिते रहनि था, जिते हुनजी वोट बैंक आहे, वोट त उतां था वठनि न। कराची वारा त हुनखे वोट कोन ॾींदा, भले हिते बंगला ठाराए रहनि, इस्लामाबाद में बंगला ठाराए रहनि, वोट कोन मिलंदुनि, वोट वठंदा लाड़काणे वारनि खां। त इन करे उते बि असां हुजूं, उते बि असांजी प्रेज़ेंस हुजे। ॾिसो वञी, जेकॾहिं हाणे त नाणो न हुजेव त बहितरु आहे, ईअं हलिया वञो, पंधु वञो। रोड रस्ता जहिड़ो डिस्क्राइब करणु ॾाढो ॾुखियो आहे। अफ़सोस थो थिए, रुॻो अफ़सोस जो मक़ामु आहे। उते हैरत अंगेज़ ॻाल्हि हिकिड़ी मूं ॾिठी त जेतिरा बि बिजलीअ जा थंभा हुया, बिजलीअ जा थंभा जेके उर्दू में चवंदा आहिनि खंभे, असां त खंभे चवंदा आहियूं न, खंभे खणी वणिया आहिनि, उर्दू में चवंदा आहियूं बिजली के खंभे बीठा आहिनि, पोल थंभा, उन्हनि ते जो माण्हू टंगिया पिया हुजनि बाबा, को हिकिड़ो बि मूंखे बिजली जो थंभो ख़ाली नज़र न आयो। वॾो हिकिड़ो होर्डिंग या पोस्टर या बैनर लॻल हुजे, उन ते 5-6 उते वरी नौजवान, अलाए केरु नौजवान आहिनि, 6 नौजवान, हिकिड़े नौजवान जी मुंडी, ॿिए जी, 3 जी, 4 जी, 5 जी, 6 जी, 6 ॼणनि जूं मुंडियूं उते छपियूं पयूं आहिनि। बाबा हे केरु आहिनि? हे के रांदीगर आहिनि, हे के शाइर आहिनि, हे के अदीब आहिनि, हिननि को रांदियुनि में वॾो पंहिंजो को नालो पैदा कयो आहे, या हिननि समाजी कमु ॾाढो सुठो कयो आहे, ग़रीब ग़ुरबे जी सार संभाल लथी अथऊं। इहे आहिनि केरु? इहे 6 ॼणा, हिते सिमण जी तस्वीर, हिते तस्वीर, हिते नौजवान हुजनि, हिकिड़ो ई ॿिया पोस्टर हुजनि, उन्हनि में एॾा थुला वेठा हुजनि, नंढी उमिरि जा हुजनि, टंगिया पिया आहिनि। इन्हनि खे चइबो आहे टंगिणो, हैंग करणु। तस्वीर असां सिंधीअ में चवंदा आहियूं तस्वीर लॻाइबी आहे,
तस्वीर लॻाइबी आहे, पर अंग्रेज़ी में चवंदा आहियूं त हैंग कंदा आहियूं, वी हैंग फ्रेम आर तस्वीर आर पिक्चर आर फोटोग्राफ आर वॉट एवर इट इज़, उनखे हैंग कबो आहे, हैंग फाईअ खे चइबो आहे, उनखे फाईअ ते चढ़े। त इहो मूंखे लॻो त इहे सभु माण्हू हैंग थियल आहिनि, हिननि पाण खे पाण पंहिंजा पोस्टर ठाराए हैंग करे छॾियो आहे, फाईअ ते लटकाए छॾियो आहे त असांखे ॾिसो असां लटकिया पिया आहियूं। एतिरा त हुजनि, हिकिड़ो नौजवान हुजे, एॾो थुल्हो हुजे, उनजो पोस्टर ते बि अधु पोस्टर खां वॾो हुजे, ॾाढी थोरी हुजेसि, ज़ातियूं बातियूं नथो ॿुधायां जा दिलाज़ारी कंहिंजी थींदी। बाबा तूं छो भला, तोखे छो रोज़ रोज़ माण्हू ॾिसनि? उतां अलाए घणा दफ़ा माण्हू लंघनि था, तव्हां इहे तस्वीरूं जो एॾियूं टंगियूं पियूं आहिनि, तव्हां पाण खे फाहे ते अटकाए छॾियो आहे, यू हैव पुट योर सेल्फ ऑन द हुक्स, हुक आहिनि इहे लॻल आहिनि, ईअं हुक हूंदा आहिनि न, ईअं त तव्हां टंगिया पिया हो, छो पाण खे तव्हां टंगायो आहे? जेकॾहिं तव्हांखे इहो ई शौक़ु आहे त तव्हांजो नाम्याचार थिए त बाबा पंहिंजे शहर खे सुधारियो, पंहिंजे माण्हुनि जे कमु अचो, बंदि थियल स्कूल तव्हां खोलियो, इस्पतालुनि जो माहौल वञी ॾिसो, जेकॾहिं इहे लॻाया आहिनि इहे सरंदी वारा आहिनि, एतिरी मूंखे ख़बर आहे त इहे के मामूली माण्हू कोन आहे, इहे पैसे ॾोकड़ सां असर रुसूख़ सां ॾाढा सरंदी वारा माण्हू आहिनि। बाबा सरंदीअ वारा आहियो ऐं तव्हां चाहियो था, इहा जेके लॻल आहे इन जे पोइ ख़्वाहिश आहे तव्हांजी त माण्हू तव्हांखे सुञाणनि, तव्हांखे ॾिसनि, तव्हांजो नाम्याचार थिए, त उतो ईंदे वेंदे जेकॾहिं एॾो ई तव्हांखे शौक़ु आहे त बाबा पोइ चङा कमु कयो त तव्हांखे बिना तस्वीर जे माण्हू सुञाणींदा। इस्पतालूं बंदि आहिनि, उनखे खोलायो, इस्पताल में नंबर 2 दवाऊं ग़रीब गुरबनि खे था ॾियनि ऐं नंबर 1 उनजी ट्रीटमेंट वॾनि माण्हुनि खे था ॾियनि, इहो वीछो तव्हां ख़तमु करायो। धाड़ेलनि जे कढ पओ, जेके धाड़ा था हणनि अची माण्हुनि खे लुटनि था, भुंग जेके वठनि था उन्हनि जो ॿेड़ो ॿुड़ियो, तरा कढो उन्हनि जा, तव्हांजो नाम्याचार थींदो, तव्हांखे वाह वाह कंदा माण्हू, तव्हांजी तारीफ़ थींदी। पोइ इहा तस्वीर जेका तव्हां टंगियो था, हैंग था कयो, पाण खे टंगियो था, इन जे बदिरो उहे माण्हू तव्हांजूं तस्वीरूं पंहिंजे दिलि में लॻाईंदा, हिते हिन जाइ ते। सो इहो साईं लाड़काणो, आई एम सॉरी, जेके बि लाड़काणे वारा ताक़तवर माण्हू MNA MPA जिते बि वेठा आहिनि साईं, कुझु कयो लाड़काणे जे लाइ। एतिरा माण्हू, नवाज़ शरीफ़ हिकु दफ़ो अलाए 2 दफ़ा उहो बि आयो हो, वज़ीर आज़म थी, लाहौर त वञी ॾिसो, हुन ठीकु आहे पंहिंजे लाइ पंहिंजो राय विंडो फलाणा टीर मटीर ठाहिया अथई, त पोइ असांजी ज़रदारी साहिब बि हुते लाइ छा ठाहिया आहिनि, उन इहे ठाहींदा आहिनि वॾा माण्हू पैसनि वारा। पर ऑन द होल जेको हुन लाहौर खे कयो आहे, लाहौर जहिड़ो शहर ई असांखे नज़र नथो अचे। लाहौर सां जेकॾहिं भेट तव्हांखे करणी आहे न, कराची, जस्ट होल्ड ऑन, मां रुॻो अखर कराची कढियो आहे, मूं वारी कराची न, मूं वारी कराची बि ख़राबु थी वई आहे, उन में बि रस्ता भॼी टुटी पिया आहिनि। 3 हटी ब्रिज क्रॉस करण खां पोइ हुन तरफ़ हलिया वञो, जिते MQM जो होल्ड आहे, जिते अल्ताफ़ जो होल्ड आहे, जिते सॼो नाज़िमाबाद, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं इहे एरियाज़, तव्हां कॾहिं वञी ॾिसो त सही उते, तव्हां एतिरो रुॻो शहर मूं वारे पुराणे शहर में चकर हणी हलिया था वञो, जेकॾहिं लाहौर सां कंपेयर करिणो आहे त तव्हां उनखे कयो। एॾा वॾा रोड रस्ता, साफ़ नीट क्लीन, आलीशान दुकान, आलीशान प्लाज़ास ठहियल, आलीशान मॉल्स उते ठहियल, आलीशान ग्रासरी स्टोर्स उते ठहियल, डिपार्टमेंटल स्टोर्स ठहियल, सभु कुझु एॾो नीट क्लीन ऐं एतिरो सभु डिसिप्लिन सां थो हले पियो। साईं माण्हू उनजे पोयों जेके ताक़त में आहिनि, जेके पंहिंजे इलाइक़े खे ठीकु कराइणु चाहिनि था ऐं पंहिंजनि माण्हुनि खे कमु अचणु चाहिनि था, इहे उन्हनि जा कम आहिनि। हुन जेकॾहिं लाहौर खे ठाहियो आहे त हुनखे वणनि था, जेकॾहिं MQM पंहिंजनि इलाइक़नि खे ठाहियो आहे त उते उन्हनि जा वोट बैंक आहे, उते उन्हनि खे वोट था मिलनि, उहे माण्हू हुननि खे वाह वाह था कनि। पर हैरत अंगेज़ मूंखे इहा आहे त सिंध जो ॿेड़ो बि ॾींहों ॾींहुं ॿुॾंदो थो वञे ऐं सिंधी अहिड़ा त सफ़ा वीचारा अलाह लोक आहिनि, अहिड़ा त मत जा मूड़ा आहिनि जो वरी वोट बि उन्हनि खे ई था ॾियनि, जेको बर्बादु थो करेनि उहो ई उनखे वोट था ॾियनि। हिकिड़ो दफ़ो न को हिननि खे का कल्ह थिड़े हिननि जी, असांजे वोट ॾियण वारनि जी, ऐं वोट हुननि खे न ॾियनि, ऐं को
को शीराज़ी ऐं को मक्सी ऐं को चांडियो ऐं को भइयो इहो उपता थी टर्न करे हाराइनि इलेक्शन होश में अची वेंदा पर ईअं थिए कोन थो वोट तव्हां उन्हनि खे था ॾियो हाणे वरी नई हिकिड़ी नंढड़ी रिसेस जो वक़्तु आयो आहे नंढड़ी रिसेस वठूं ऐं पोइ 3-4 सुवाल जेके असांखे प्रोड्यूसर ॾिना आहिनि त हे माण्हुनि पुछिया आहिनि उन्हनि जा नंढड़ा जवाब ॾेई पोइ क्लासरूम ख़तमु करे वरी ईंदड़ क्लासरूम में मिलंदासीं रिसेस रिसेस तां फ़क़ीर जी वापसी हाणे थोरा जेके मूंखे ॾिना अथऊं त माण्हू सुवाल पुछनि त इलाही था पोइ हे उन में चूंड था कनि चूंड करे ऐं पोइ मोकिलीनि था हाणे हिकिड़ो सुवालु आहे उस्ताद राही उन पुछियो आहे त सिंध जो मुस्तक़बिल जंहिंखे चवंदा आहिनि पर असां वरी सिंधी हुनखे मुस्तक़बुल चवंदा आहियूं मुस्तक़बुल आईंदो फ्यूचर सिंध जो फ्यूचर छा आहे हाणे इन सुवाल जो जवाबु मां हिकिड़े सुवाल सां तव्हांखे ॾियां थो जवाबु न ॾींदुसि मां सुवाल तव्हां को थो पुछां जेके तव्हां वेठा आहियो इन क़िस्म जी सोच आहे तव्हांजी बि त सिंध जो आईंदो छा थींदो आईंदा दुनिया में जेके जंहिंजे करे थींदा आहिनि उहा हूंदा आहिनि त जिते तव्हांजा स्कूल खुलियल हुजनि तालीम हुजे तरबियत हुजे जिते लॉ एंड ऑर्डर इन खे अमन अमान उनजी आलीशान सूरत हाल हुजे जो रात जो 2 लॻे बि तव्हांखे निंड नथी अचे तव्हां ॿाहिरि निकिरणु चाहियो था त मां सड़क ते वञी घुमां तव्हांखे को कोन जलींदो ईअं थींदो हो पार्टीशन खां अॻु इहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं माण्हू सुखिया हुजनि आसूदा हुजनि हाणे इन जो जवाबु त सिंध जो छा थींदो सिंध में छा आहे हाणे मुंहिंजो सुवालु आहे तव्हां खां जेके मुंहिंजो हीउ प्रोग्राम तव्हां ॿुधो था ऐं पंहिंजनि दोस्तनि अहबाबनि सां बि इहो मुंहिंजो सुवालु शेयर कजो तव्हांजा स्कूल कंहिं बंदि कराया आहिनि तव्हांजो वज़ीर तालीम त चए थो 7,000 स्कूल बंदि आहिनि पर NGOs वारा हे जेके चवनि था 20-25 स्कूल बंदि पिया आहिनि पर उन जूं पघारूं बि मास्तरनि खे मिलनि थियूं इम्तिहान बि थियनि था उन जो फर्नीचर बि ख़रीद कयो वञे थो अलाए छा थो कयो वञे पर उहे आहिनि किथे स्कूल हाणे सवाल त इहे कंहिं बंदि कया आहिनि जवाबु मां नथो ॾियां मां छो जो इन बारे में पहिरियों बि पुछियो हाणे पाण पुछो सुवाल थो पैदा थिए इन सुवाल जो ॿियो सुवाल थो मां तव्हांखे पुछां छा असांजा स्कूल अल्ताफ़ हुसैन बंदि कराया ये पठाणनि बंदि कराया असफंदियार वलीअ वारनि बंदि कराया ये नवाज़ शरीफ़ हुनजे भाउ अची बंदि कराया असांजा स्कूल कंहिं बंदि कराया आहिनि इहो सुवालु मुंहिंजो ॿियो सुवालु आहे तव्हां खां असांजे इस्पतालुनि जी एॾी बुरी हालत छो आहे जो न उते डॉक्टर न पैरामेडिकल स्टाफ न तव्हांजूं दवाऊं बेड ते जेकॾहिं मरीज़ पेशाब बि करे छॾे त उनजी चादर मटाइण लाइ तव्हांजी चादर कोन्हे ब्लीडिंग थी वञेसि जेकॾहिं बेड ते उनजे मथे में धकु लॻल आहे ब्लीडिंग बंदि नथी थिए विहाणो आलो थी वञेसि तव्हां वटि विहाणा कोन्हनि केरु रेस्पॉन्सिबल आहे अल्ताफ़ हुसैन नवाज़ शरीफ़ असफंदियार वली यानी कि पठान पंजाबी ऐं मुहाजिर इहे रेस्पॉन्सिबल आहिनि गंगाराम अस्पताल आहे लाहौर में ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे छो जो मुंहिंजो जेको हिकिड़ो यकीन आहे उन यकीन खे बाक़ाइदे उनखे सप्लीमेंट थींदी रहंदी आहे उहा उनखे उनजी छा चइबो आहे तस्दीक थींदी रहंदी आहे त असां सिंधियुनि में इंडिविजुअल फ़र्दनि अकेलो सिंधी एतिरो त कैपेबल आहे त हू दुनिया में किथे बि पंहिंजे लाइ जाइ ठाहे सघे थो तंहिंजे करे अमेरिका में यूरोप में वेंदे जापान में जिते ॿोली थी सिखणी पए असांजा सिंधी नौजवान त उन ॾिसो ई नंढनि ॻोठनि जा
नंढनि नंढनि ॻोठनि जा नौजवान, तव्हां उन्हनि खे वञी ॾिसो त सही, कहिड़ा ज़बरदस्त असांजा नौजवान। त उन गंगाराम अस्पताल में असांजा सिंधी नौजवान अथव, हितां जा पढ़ियल, सिंध जा पढ़ियल नौजवान, उते डॉक्टर आहिनि, इज़त अथनि, एतिराम अथनि, ऐं काफ़ी वॾी तइदाद में उते कमु था कनि पिया। उन्हनि खे उते फैसिलिटीज़ आहिनि। गंगाराम अस्पताल जेका असां ॿियनि अस्पतालुनि खां तमामु घणी सुठी बहितर। साईं हाणे तव्हांजे सुवाल ते मूं सप्लीमेंट्री सुवाल तव्हांखे ॿ पुछा आहिनि। तव्हांजा मिट माइट उन्हनि खे ॿधाए केरु थो? पंजाब जो को चौधरी अची थो कराए, या को ख़ान थो अची पठान उहो थो तव्हांखे ॿधाए, या MQM में के जेके आहिनि उहे उते कारंदा अची उहे तव्हांजे माण्हुनि खे ॿधाइनि था ऐं उन्हनि खे लाकअपनि में बंदि कराए उन्हनि खे मोचड़ा था हणाइनि माइटनि मिटनि खे? केरु आहिनि जेके जिन जे हिन वॾेरा या उहे केरु आहिनि असांजे ॻोठनि में जिन सिंध खे 6-7 इलाइक़नि में विराए उते बादशाही था कनि, जिन जे छोरनि जूं उन्हनि जे उहे जेके कमदार उन्हनि जे वरी छोरनि जूं ऐं उन्हनि जे चमचनि जूं असांजे ॿाहुनि में, असांजे धीअरुनि में, असांजे भेनरुनि में, असांजे माउरुनि में, असांजे घर वारनि में अखियूं आहिनि उन्हनि जूं। उन्हनि खे खणाइणु, उन्हनि जी बेहुरमती करणु, उन्हनि जी बेइज़ती करणु, इहो रोज़ जो मामूल आहे। केरु थो कराए? ॿाहिरियों था अचनि। इन खां वधीक मां हिन ते ॻाल्हाइण बि नथो चाहियां। शर्म जी जाइ आहे त हर दफ़े चई साईं न मां त ॾाढी सुठी रांदि पई कई, अंपायर बेईमान आहे। ग़लति ग़लति ग़लति। अंदरि अचे हिकिड़ो त छा साईं जो आहे त अंदरि आईनो करे प्रीसो पसेज, पर इहो आहे त पंहिंजे गिरेबान में मुंहुं विझी ॾिसजे कॾहिं कॾहिं त असां सां जेके तादियूं थियूं थियनि पियूं छाजे करे थियूं थियनि पियूं ऐं केरु थो करे पियो, केरु थो करे? पाण खां सुवाल पुछो। तव्हां मूंखां पुछो, मां तव्हांखां सुवालु पुछो आहे, जवाबु पाण खां पुछो। ॿियो आहे त मातलीअ में वॾो कारोबार थो हले पियो 15 सालनि खां। हुते वरी ॿिए क़िस्म जो आहे। हिकिड़ा त मुला आहिनि जेके ज़ोरीअ असांजी धीअरुनि खे खणी वञी उन्हनि खे पकिड़े उन्हनि खे मुस्लमान था कनि, पोइ अदालतुनि में केस वेस था कराइनि, हे था कनि। आहिनि ताक़तवर वारा माण्हू वरी वॾनि वॾनि उहिदनि ते ऐं इन्हनि ते हुकूमत सां कुल्हे घस रबिंग शोल्डर विद द पीपल इन पावर, जेके पावर में आहिनि उन सां कुल्हा घस था कनि। त इन करे उन्हनि जो असां त कुझु नथा, असां बक करे करे तो हलिया था वञूं, उहे बि ख़ुशि आहिनि, भले कुता भुंकनि पिया। हाणे वरी मातलीअ जी कंहिं लिखी मोकिलियो आहे, केरु आहे नौजवान जंहिं लिखी मोकिलियो आहे, पर यार नालो खणांसि न खणांसि वरी उनखे नुक़सानु न पुॼाइनि। मुंहिंजे ख़्याल नालो न खणिजे। अबा हे तव्हां SMS जंहिं मोकिली आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हां SMS मोकिली, असांजे प्रोड्यूसरनि असां उनखे डिस्कस कयो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हुनमें नालो न खणिजे तव्हांजो, जो इहे तमामु ख़तरनाक क़िस्म जा माण्हू आहिनि। मां त हिते वेठो आहियां ऐं ॿिया प्रोड्यूसर हितां जा वेठा आहियूं असां कराचीअ में। हेसि ताईं जेसि ताईं उहो पुॼनि असांखे, असांजो हिते जेको करिणो अथनि असां सां कनि, उनखां अॻु 500 दफ़ा सोचींदा त वञूं न वञूं। पर तव्हां सां उते मातलीअ में जेको हशर कंदा, आई कैन इमेजिन, मां उनखे ॾिसी सघां थो, महसूसु करे सघां थो। तंहिं करे नालो नथा खणूं। उन्हनि कारोबार शुरू कयो आहे। हाणे छा आहे त ग़रीब गुरबो त हर क़ौम में थिए थो। हे लालच था ॾियनि उन्हनि खे जेके ग़रीब तबिको आहे असांजे हिंदुनि में। हाणे एतिरो ग़रीब बि कोन हूंदो, जेको मूंखे हैरत थी थिए, जो हो 500 या 1000 रुपए ते त तव्हांखे असां 1000 रुपयो महीनो ॾींदासीं जेकॾहिं तव्हां पंहिंजी हिकिड़ी छोकिरी या छोकिरो मुस्लमान करायो। सॼी उमिरि तव्हां जेसि ताईं आहियो तव्हांखे 1000 रुपयो महीने ते ॾींदासीं, हिकिड़ो छोकिरो मुस्लमान करायो। हाणे इन जे पोयों बि जीअं पाकिस्तान खे इमदाद थी मिले, हर हंधि सॼी दुनिया मां पाकिस्तानी पंहिंजी का आमदनी कोन्हे, इहो तव्हां यादि रखिजो। पाकिस्तान सॼो इमदादुनि ते थो हले। असां कुझु बि एक्सपोर्ट नथा कयूं जंहिंमां असांखे इनकम थिए। कारोबार थींदो आहे न, तव्हां दुकानु खोले विकिणंदा आहियो, विकिणंदा आहियो कुझु त कुझु मिलंदो आहे तव्हांखे। विकिणण लाइ कुझु कोन्हे असांखे। असांजा इहे
30-35 लख माण्हू जेके ॿाहिरि कमु कनि था ओवरसीज़ पाकिस्तानी, उहे का पंहिंजी थोरी घणी बचति हेॾे था मोकिलिनि, पर हाणे हुननि बि पंहिंजी इमलाक हुते ॿाहिरि रखणु शुरू कई आहे, हिते जी ख़बर कोन्हे। त जीअं NGO जो तव्हां नालो ॿुधो हूंदो, NGO जेके नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स मुख़्तलिफ़ सिंधियुनि बि ॾाढियूं खोलियूं आहिनि, के त ॾाढा जेन्युइन कमु था कनि, सुठा कमु कनि था। हाणे NGOs जॾहिं अप्रूव थी वञे गवर्नमेंट खां ऐं उन जी वरी कनेक्शन्स आहिनि मुल्क खां ॿाहिरि ॿिए कंहिं मुल्क सां, उतो उन्हनि खे फंडिंग थींदी आहे। त बाबा तव्हां सिंध में छा कयो, तालीम फेरायो, मिसाल तौरु हाणे पोइ तालीम जंहिंखे फेराइणी उहो तालीम फेराइनि था पिया, ॿिया पैसो खाई था वञनि, गाॾियूं वाॾियूं पंहिंजियूं वठी, हिकु ज़ाल अथनि त ॿी शादी था करे छॾनि, ॿी छॾे वरी टी था करे छॾनि, ऐश आराम था कनि, मज़ा था कनि पिया। हिकिड़ा उहे आहिनि, हिकिड़ा जेन्युइन कमु था कनि, सुठो कमु था कनि पिया NGO। ईअं मुलनि खे बि तव्हां हैरान थींदो त मुलनि खे एॾी फंडिंग थी थिए ॿाहिरों। हाणे मूंखे पक आहे त हे जेके मातली वारा आहिनि, इन्हनि जे कम मां अंदाज़ो लॻाए सघां थो त 1000 रुपयो पंहिंजे खीसे मां कहिड़ो मुला ॾींदो कंहिं हिकिड़े घर खे। ऐं हिकिड़ो घर त कोन्हे न, जेकॾहिं हुन 10 घरनि मां 10 छोकिरा या 10 छोकिरियूं मुस्लमान कयूं 1000 रुपये पर मंथ हुनजे घर पुॼाइण जे लाइ, 10,000 रुपया को मुलो पंहिंजे तरफ़ां त न ॾींदो। जेकॾहिं 100 कया अथऊं त 100,000 मां लख रुपया मुला खीसे में कारो आणींदो। इन्हनि खे फंडिंग थी थिए अरब मुल्कनि मां ऐं ॿियनि मुस्लमान मुल्कनि मां, ज़कात जा पैसा उते तमामु जाम आहिनि, उन्हनि मां हिननि खे फंडिंग थी थिए त तव्हां इस्लाम फैलायो। हाणे हुननि खे उते ख़बर कोन्हे त सिंध में हे वेठल केतिरो इस्लाम था फैलाइनि ऐं कहिड़े नमूने था फैलाइनि पिया। हिते को पंहिंजे अख़लाक सां ऐं पंहिंजे रवैये सां ऐं पंहिंजे सुठे बर्ताव सां त ॿियो मुतासिर थी ऐं मुंहिंजे मज़हब खे क़बूलु करे, ईअं त कोन्हे। हिते जिते बि असां वञूं था रुॻो डंडे जे ज़ोर ते या लालच। हाणे हे नई ॻाल्हि आहे जो लालच, पैसा इन करे था ॾियनि जो हिननि खे फंडिंग थी थिए ॿाहिरों हुननि खे एॾा पैसा था मिलनि ऐं पोइ वरी रिपोर्ट 3 महीननि जी 6 महीननि जी साल जी इहे NGO बि लिखंदा अथव, जेके हुननि खे ॾींदा आहिनि न, जेको पैसो ॾींदो आहे सो हिसाब किताब बि वठंदो आहे तव्हां खां। त बाबा तव्हांखे असांजो $1,00,000 ॾिनासीं, इहे $1,00,000 कीअं ख़र्चु कया? उहो ॿुधाईंदो साईं $1,00,000 मां असां 3 स्कूलनि जे लाइ फर्नीचर वरितो ऐं उते असां 10 कंप्यूटर रखियासीं, 10 फलाण कयोसीं, हीअं कयोसीं हूअं कयोसीं। इहो लिखी मोकिलिणो पवंदो आहे। त हे मुला बि ज़रूरु पक ठाहींदा हूंदा जेके फंडिंग अचनि थियूं न हिननि खे ॿियनि मुल्कनि मां, असांजे मुस्लमान मुल्कनि मां, त इस्लाम फैलायो। उन्हनि खे चवंदा हूंदा साईं ख़ुदा जे फज़्ल करम सां हिन महीने 10 ॼणा मुस्लमान थिया असां वटि अची। हाणे इहो उन्हनि खे ॿुधाईंदो त असां उन्हनि खे कयो ऐं थिया में फ़र्क़ु आहे। त इन करे साईं हाणे हिननि खे त मिले थी फंडिंग, मातली वारे सां मां ॻाल्हायां थो, मातली वारनि सां ॻाल्हायां थो, हिननि खे हाणे तव्हांखे दीवार खड़ी करणी पवंदी लालच जे विच में त 1000-2000 रुपया वठी मां पंहिंजी धीअ खे पुट खे मुस्लमान करायां या न करायां। हा, पर जेकॾहिं मां छो जो डेमोक्रेट आहियां, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधाए छॾियो हो, जेकॾहिं मुंहिंजो ॿारु मुस्लमान थियणु चाहे थो पंहिंजी मर्ज़ीअ सां, बाबा तूं वञ। पर जेकॾहिं मां लालची थी पवां, मूंखे 10,000 रुपया ॾिए त यार मां पंहिंजो धीअ बि ॾियां, पुट बि मुस्लमान करायां, पोइ इहा मुंहिंजी ख़ुदगर्ज़ी आहे। मूंखे इन ख़ुदगर्ज़ी लालच जे विच में हिकिड़ी दीवार बीहारणी पवंदी। त इन करे इहो प्रॉब्लम जेको तव्हां मूंखे लिखी मोकिलियो आहे ॾाढो गंभीर क़िस्म जो। इन में तव्हांजी टेस्ट आहे। हाणे टेस्ट ते तव्हां पूरो लहो था, इम्तिहान आहे तव्हांजो, इन इम्तिहान में पास थियो था फेल थियो था, इहो तव्हां ते मुनहसर आहे, तव्हां ते छॾियल आहे। क्लासरूम जो वक़्तु असांजो पूरो थियो, ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़ो ॿियो टॉपिक खणंदासीं, उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं ईअं ई कुझु जेके सुवाल असांजे प्रोड्यूसरनि वटि अचनि था उन्हनि खे वेही पोइ उन्हनि जी छंड छाण कंदासीं, उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं हिकु हफ़्ते जी नंढड़ी रिसेस।